मुझे महबूब अलैहिस्सलाम जी रूहानी कचेरी पो उते साईं करीमन पुछो त हिंदुस्तान में दीन जो कम करणो आहे कंहिंखे मुक़रर कयूं उते जे लाइ अल्लाह वारनि अर्ज़ कयो सोना हिंदुस्तान जा माण्हू हुस्न परस्त हसीननि खे चाहींदा ऐं उते वरी इहो राग वग़ैरह बि घणो आहे हाणे अहिड़ो माण्हू मुक़रर कयो जो अहिड़ो हसीन हुजे जो ॾिसण सां हो हैरान थी वञनि मुंहिंजे आका फरमायो पुट मोइनुद्दीन उथी साईं अहिड़ो हसीन हो उथी बीठो फरमायूं भला हिन जहिड़ो बि को हसीन हूंदो फरमायूं मोइनुद्दीन वञ हिंदुस्तान में दीन जो कम कर अर्ज़ कई साईं लंगर मुंहिंजे हबीब फरमायो दस्तगीर खां वठो वञ बादशाह पीर वट वञ उतां लंगर वठ असां तो ते निगाह करे छॾी आहे हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जंहिं वक़्त में बगदाद शरीफ़ पहुता दस्तगीर खे अर्ज़ कयूं सोना लंगर खपे बादशाह पीर लंगर जी मानी घुराए उन जा 4 हिस्सा कया हिकिड़ो हिस्सो फरमायूं गरीब नवाज वञ हिंदुस्तान में विरा अर्ज़ कई सोना ही चौथो हिस्सो हिंदुस्तान हेॾो सारो फरमायूं पुट हे ॻाल्हि ॿुध हिंदुस्तान भली केॾो बि वॾो हुजे ॿिया माण्हू 8 किलनि जी देग लाहींदा के 10 किलनि जी देग लाहींदा तूं वञी हिंदुस्तान में अजमेर में 100 मन जी देग लाहींदे पर दस्तगीर जो चौथो हिस्सो खुटाए कोन सघंदे अज अजमेर में 100 मन जी देग लहे थी हिकड़ी 80 मन जी देग लहे थी बादशाह पीर फरमायो क़यामत ताईं मोइनुद्दीन तूं हलियो बि विझे असां वारो लंगर क़यामत ताईं कोन खुद जॾहिं बादशाह पीर खां साईं मोकिलायो पाण फरमायूं मोइनुद्दीन लाहौर वञजां लाहौर दाता अली हजवेरी खां बि कुझु फैज़ वठंदो वञा साईं ख्वाजा गरीब नवाज़ तो फरमाए त जॾहिं मां लाहौर जी सरज़मीन ते पहुतुसि मूंखे उहो मंज़र नज़र आयो जेको मके में काबे में ॾिसी आयो होसि प्यारा मुसलमान भाइरो मथन खां अची बीठो ख्वाजा गरीब नवाज़ मथन खां कुल पियो पढ़े कबर मुबारक मां आवाज़ आयो मोइनुद्दीन फैज़ वठण आयो आहीं या फैज़ ॾियण आयो आहीं अर्ज़ कई साईं फैज़ वठण आयो आहियां साईं फरमायो वठण वारा मथन खां कोन बीहंदा आहिनि पेरां थी बीहंदा आहिनि पाण पेरनि ॿारनि खां अची 40 रातियूं 40 ॾींहं रही पियो तरसी पियो चिल्लो का चाहीं जॾहिं चिल्लो पूरो थियो पाण उथिया फ़क़ीरनि ख़लीफ़नि पुछो साईं मोइनुद्दीन असांजे मुर्शिद में तो छा ॾिठो साईं फरमायो मूंखे हिंदुस्तान वञणो आहे टाइम कोन्हे हे वॾो दफ़्तर आहे एतिरो समझी वञो त गंज बख्शे फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा नाक सारा पीर कामिल कामिलारा रहनुमा सुभान अल्लाह दाता भी दाता है अगे जिते साईं जी मज़ार है न इता खां रावी दरिया गुजरंदो हाणे लाहौर के टन ला 12 तो गुजरी असां मालूमात कई त ही छा चऊं त दाता साईं जॾहिं आया त इन किनारे ते रावी दरिया जे किनारे ते वेठा ऐं ज़िक्र पे कयो कहिड़ो या हबीब या लतीफ तो ख्वाजा खिदर अलैहिस्सलाम आयो कि दाता हे दरिया समुद्र जी हुकूमत मुझे हवाले आहे तव्हां वञी को खुश्की वारो पासो वसायो हज़रत सईद दाता फरमायो ख्वाजा खिदर तुंहिंजो रावी दरिया त घुमी सघे थो पर रसूलुल्लाह जो बचड़ो हितां हटी नथो सघे ख्वाजा साहब फरमायो सुभाणे ॾिसबो कि ॾिसी छॾिजां सुबुह जो आया त सॼो दरिया उतां टन करे ॿाहिरि दाता साईं पंहिंजी जाइ ते रहियो